बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां मोहम्मद सफ़ान खान मरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी तदरीस। हिन वीडियो में असीं 6हीं दर्जे जे रियाज़ी जे पहिरें बाब जो पहिरियों सबक़ पढ़ंदासीं, जंहिंमें असां सेटनि जो तारुफ़ सम्झंदासीं। हिन सबक़ में असां सम्झंदासीं त सेट छा आहे ऐं सेट जो तसवुरु कंहिं ॾिनो। अचो त हाणे पंहिंजो वीडियो शुरू कयूं था। असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में कुझु अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं जेके शयुनि जे मेड़ खे ज़ाहिरु कंदा आहिनि, जीअं थांवनि जो सेट, चाॿियुनि जो छुगो, रांदीगरनि जी टीम या रिढुनि जो धणु। इहे असां पंहिंजी रोज़ाने ज़िंदगी में अक्सर इस्तेमालु कंदा आहियूं। इन्हनि खे असां रियाज़ी में सेट चवंदा आहियूं। सेट वाज़े बयानु कयल ऐं चिटनि शयुनि जे मेड़ खे चइबो आहे। हाणे असां इहो सम्झासीं त वाज़े बयानु कयल ऐं चिटनि शयुनि जो मतिलबु छा आहे। हिकिड़ो असां वटि वाज़े बयानु कयल इस्तलाह आहे ऐं ॿियो चिटनि लफ़्ज़ आहे। ऐं इन्हनि जो असां मतिलबु ॾिसंदासीं। इस्तलाह वाज़े बयानु कयल जो मतिलबु आहे त सेट खे लाज़मी हिकु मख़सूसु ख़ासियत हुजे त जीअं उहो सवलाईअ सां सुञाणे सघिजे त उहा शइ सेट सां तालुक़ु रखे थी या न, यानी उनखे ख़ासि ख़ासियत हुजे त ख़बर पइजी सघिजे त उहो जेको मिलियल शइ आहे उहा सेट सां तालुक़ु रखे थी या न। जॾहिं त जेको असां वटि लफ़्ज़ चिटिन आहे उन मां मुराद आहे त धारदार शयूं, यानी सेट में अलॻि अलॻि शयूं हुजनि। उनखां पोइ असां सेट जा कुझु मिसाल ॾिसंदासीं। पहिरियों मिसाल आहे असां वटि तव्हांजे स्कूल जा 6हीं दर्जे जा शागिर्द। छा इहो वाज़े बयानु कयल आहे? हा, इहो वाज़े बयानु कयल आहे, छो त रुॻो 6हीं दर्जे जा शागिर्द ई हिन मेड़ सां तालुक़ु रखनि था, ॿियो कंहिं जा बि नथा रखनि। जेकॾहिं ईअं हुजे हा त तव्हांजे स्कूल जा शागिर्द त इहो असां वटि वाज़े बयानु कयल न हुजे हा। ॿियो आहे असां वटि वणंदड़ मेवनि जो मेड़, इहो वाज़े बयानु कयल न आहे, छाकाणि त को मेवो फ़क़ति हिकु लाइ ई वणंदड़ हूंदो, ॿिए लाइ न। यानी को जेको असां वटि मेवो हूंदो उहो फ़क़ति हिकु माण्हू लाइ वणंदड़ हूंदो, ॿिए लाइ न। अहिड़ी तरह ते हुजे हा वणंदड़ किताबनि जो मेड़, इहो बि असां वटि सेट न हुजे हा, वाज़े बयानु कयल न हुजे हा। टियों मिसाल आहे साल जे महीननि जो सेट। इहो सेट वाज़े बयानु कयल आहे, छाकाणि त हर महीनो हिन सेट जो रुकन आहे ऐं हर महीनो धार नालो रखे थो। ईअं असां ईअं चऊं त हफ़्ते जे ॾींहंनि जे नालनि जो सेट, इहो बि असां वटि वाज़े बयानु कयल थी वेंदो, छो जो हुनमें हर ॾींहं जो अलॻि अलॻि नालो आहे। हाणे ॾिसूं था सेट जो तसवुरु कंहिं ॾिनो। 19वीं सदी में जॉर्ज कैंटर पहिरियों रियाज़ीदान हो जंहिं सेट जो तसवुरु ॾिनो, यानी इहे जेको जॉर्ज कैंटर हो सेट जो तसवुरु 19वीं सदी में ॾिनो। अॼु जो असांजो सबक़ हिते पूरो थियो। मिलंदासीं हिकु नए सबक़ में। तेसिताईं लाइ ख़ुदा हाफ़िज़।